मां इन करे पन्नो पियो खणा छाकाणि हिकु त मां एतिरा सिंधी ॾिसी करे ई मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई आहे। पहिरें दफ़ो सिंधी में थो ॻाल्हायां मां, ऐं पहिरें दफ़ो सिंधी में थो ॻाल्हायां। इहे इन करे थो ॿुधायां तव्हांखे, जीअं राजकुमार साईं चयो कि माफ़ु कजो, मूंखे माफ़ु न कजो। इहो ॾिसजो कि हिकिड़ो माण्हू जेको ॿुधी ॿुधी करे सिंधी सिखी सघे थो हिन उमिरि में, त केर बि थो सिखी सघे। वो चवंदा आहिनि, मूंखे घणेई सेमिनारनि में सभु चवंदा आहिनि कि भई साउथ कोरिया खे ॾिस, 1960 में $1300 पर कैपिटा इनकम हूंदी, हाणे 35,000 आहे। सिंगापुर में 500 हूंदी, $500 पर कैपिटा 1965 में, हाणे 84,000 आहे। जर्मनी में हाणे 50,000 आहे। मां सभिनी खे चवंदा आहियां उन्हनि खे छा था ॾिसो, हिकिड़ी क़ौम अथव 1947 में 0, हुनजी पर कैपिटा ॾिसो। सिखणो अथव ॿाहिरां छो था सिखो, असां सां सिखो न। हिंदुस्तान में सिखो, स्पेन में सिखो, दुबई में सिखो, अमेरिका में सिखो। मां मनीला वियोसि, हुते बिलीज़ मां आया, बिलीज़ मां सिंधी। पहिरीं त मां ॾिठो कि बिलीज़ आहे किथे, सिंधी पहुची विया आहिनि हुते।